नाज़रीन, बदीन जे आरओ ऐं फिल्टर प्लांट में कम कंदड़ 150 खां वधीक मुलाज़मनि खे गुज़िरियल 6 महीननि खां पघारूं जारी न करण ख़िलाफ़ मुलाज़मनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वधीक तफ़सील मोहम्मद अली मोहम्मद शाहानी जी रिपोर्ट में। नाज़रीन, बदीन जे पब्लिक हेल्थ जे आरओ प्लांट हेल्थ जे तरफ़ां जेके ज़िले बदीन में लॻियल आरओ प्लांट आहिनि, उन्हनि आरओ प्लांटनि में कमु कंदड़ 150 खां वधीक जेके मुलाज़िम आहिनि, उन्हनि खे गुज़िरियल 6 महीननि खां वठी पघार न ॾियण जे ख़िलाफ़ हिते जे मुलाज़िमनि जेको आहे सो ऐवान इंसाफ़ अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो आहे। अचो त साण ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक हू छा था ॿुधाइनि असांखे। फिल्टर प्लांट आरओ प्लांट या मुलाजिम पब्लिक हेल्थ खिलाफ़ ऐं ठेकेदार खिलाफ़ असीं वज़ीर आला सिंध के ऐं जेके आला अमलदार आहिनि उन्हनि खे असीं चऊं था त हिननि जा जेके रिलीज़ हींअर थी बजट हींअर हिननि जी आई आहे 14 करोड़ 16 लख रुपया, इहा केॾां वेई। इन जे बावजूद बि असीं सरापा एहतिजाज आहियूं। असीं DC वटि बार बार विया आहियूं, पब्लिक हेल्थ वटि बि बार बार वञी चुका आहियूं। उन जे बावजूद बि असांजो को बि तदारक नथो थिए। 6 महीननि खां पघारूं बंद आहिनि। अहिड़े महांगाई जे दौर में जेको 12,500 रुपया असांजो पर मंथ आहे, असीं पंहिंजे बच्चनि खे अहिड़े महांगाई जे दौर में रुखी मानी बि मस नसीब थी थिए। उन रुखी मानी खां बि असांखे 6 महीननि खां लाचार करे दरबदर कयो थो वञे। 14 करोड़ कुझु लख जेका आई बजट, उहा पब्लिक हेल्थ ऐं ठेकेदार पंहिंजी मिली भगत सां ख़तमु करे विया, खाई हड़प करे विया। तक़रीबन 6 महीननि जो असांजी जेको आहे सैलरी रही पई आहे ऐं पब्लिक हेल्थ जेको आहे ठेकेदारी वाले निज़ाम माना ठेको ॾेई छॾियो आहे। जेको ठेकेदार असां सां मिलण लाइ तयारु न आहे, ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। मथां ईद अचे पई ऐं सैलरी बि जेको आहे 12,500 आहे। अहिड़ी महांगाई जे दौर में 12,500 मां ग़रीब छा थो गुज़ारो करे सघे ऐं वधीक 6 महीना पघारूं कोन्ह मिलनि। वज़ीर आला सिंध खे अपील था करियूं त बराए महिरबानी असांजी जेके रहियल सैलरी आहे सा ॾियारी वञे ऐं असांखे तक़रीबन रेग्युलर कयो वञे। आला अख़्तियारनि खां नोटिस वठण जो मुतालबो कंदे हिननि चयो आहे त फौरी तौर ते हिननि जूं 6 महीननि जूं रहियल पघारूं जारी करे ॾिनियूं वञनि त जीअं हीअ बि जेको आहे ग़रीब मिसकिन ऐं हीअ जेका ईंदड़ ईद आहे उहा सही नमूने सां करे सघनि। कैमरामैन गुलाम हुसैन चावड़ो सां गॾु अली मोहम्मद शाहानी, धरती न्यूज़।